अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारनि एपिसोड में छा वाकई हाणे राज़न वारा धोखो त न कंदा? गुलपरी जो संग वठी उन खां पोइ मथां मुराद वारनि सां धोखो करनि, जीअं हुननि जेल खां छुटल हमरा मारिया सोडल हे बि ईअं मारनि, या गुलपरी ज़हर खाईंदी इहो रिश्तो न थींदो, या वरी ककर इहो ख्वाब ॾिसी रहियो आहे त मुंहिंजी शादी गुलपरी सां थिए, छा थींदो छा न थींदो? सॼी अपडेट्स तव्हां शेयर कंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इनखे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। चंद किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो त गुलपरी जी शादी बिल्कुलु ककर सां थींदी ऐं इहो रहज़न ऐं इहो शाहनवाज़ ख़ान सोडल जे मथां एॾो त ज़ोर प्रेशर वधाईंदा ऐं शाहनवाज़ ख़ान इहा ॻाल्हि कंदो त अगरि तूं ईअं न कंदे सोडल खे चवंदो तुंहिंजो सौटु पीरल मारिजी वेंदो, हुननि खे हुते जेल लॻी वेंदी। ऐं सोडल पाण बि इहा ॻाल्हि सम्झी रहियो आहे ऐं पाण गुलपरी खे मञराए चुको आहे सोडल, ऐं गुलपरी मञी चुकी आहे शादी लाइ राज़ी, घर वारा सभु थी चुका आहिनि। हाणे बाबा अगरि ईअं न कंदासीं, गुलपरी जो संग न ॾींदासीं त सभु मारिजी वेंदा न। हाणे होॾो हू जेल में पीरल हुते, बाक़ी सोडल में बचंदो, ॿियो वरी केरु बचंदो? अहिड़े हिसाब सां इहा सोच रखी इहा शादी मुमकिन बणाई वेंदी ऐं शाहनवाज़ ख़ान टीकरूं ॾेई सोडल खां इहो कमु वठंदो। तमामु जल्द इहा शादी थी वेंदी ऐं ककर ॾाढो धोल धमामनि सां जंज वठी ईंदो सोडल जे घर। सोडल पाण बीह करे पंहिंजे सौट जो रिश्तो उन खे ॾींदो ऐं शादी कराईंदो ऐं लाऊं लहंदो इहो ककर। ऐं गुलपरी मजबूरी में इहो निकाह क़बूल कंदी ऐं उहो इन सोच में हूंदी त मुंहिंजा भाइर ज़िंदा बचनि, अगरि मां ईअं न कंदो त मुंहिंजा भाइर मारिजी वेंदा। ऐं गुलपरी खे इहा ई परेशानी आहे, ख़ासि करे पीरल जी ऐं होॾो मुराद वारनि जी। वीडियो सुठी लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।